जी बिल्कुल असां हैदराबाद मौजूद आहियूं जिते लॉकडाउन के हवाले से गरीब अवाम ऐं पोरे तमाम जो परेशान है इन हवाले से असां अवाम से गाल बोल करण आयासीं जेके हिते रमज़ान के हवाले से फ्रूट ऐं सब्जियुनि की महंगाई के अवाम कीअं थो ॾिसे जेके हिते कपड़न जा मार्केट वगैरह उहे बंद लगा पिया आहिनि। उन खां अलावा फ्रूट सब्जी वगैरह इन्हनि जी महंगाई चोट चढ़ी वई आहे। इन हवाले से अचो हैदराबाद के अवाम से गाल बोल कयो उन्हनि जो छा चवणु आहे। जी मुझो नालो मंठार अली, मां पाण ज़ात जो भुगियो आहियां ऐं पाण हिते सब्जी खपाईंदा आहियूं। नसीम नगर में होलसेल रेट ते खपाईंदा आहियूं। शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं रेट पंहिंजा सभिनि खां घटि हूंदा आहिनि, घटि ई रेट हलाईंदा आहियूं, होलसेल में हलाईंदा आहियूं। केतिरी मार्केट तव्हांजी खुलियल आहे? असांजी मार्केट सुबुह जो 8 खां शाम जो 5 ताईं खुलियल हूंदी। 4:30 ताईं माना असांखे हर रोज़ु बंदि कराए वेंदा आहिनि। बाक़ी उहा टाइम 5 ताईं आहे, पर 4:30 बजे ताईं बंदि कराईंदा आहिनि हर रोज़ु। हुकूमती अहकामात तव्हांखे मिलियल आहिनि उहो तव्हां पूरा कयो? असां जेको बि माना हुकूमत एतमाद आहिनि असां कंदा आहियूं, पूरा कंदा आहियूं। असां पंहिंजो मास्क वग़ैरह पाईंदा आहियूं। हिनमहिल तो लाइ छॾिया आहिनि कोन्हनि पातल। बाक़ी जेको माना हुकूमती आहे असां पंहिंजो उन पाबंदी जे हिसाब सां हलंदा आहियूं। आम मार्केट जा रेट ऐं तव्हांजा रेट माना केतिरो मुख़्तलिफ़ आहे? बहरहाल माना आम मार्केटुनि खां असांजा रेट घटि हूंदा आहिनि। कम से कम 20 रुपए जो 30 रुपए जो फ़र्क़ु ईंदो आहे। असांजा रेट घटि हूंदा आहिनि। टमाटा बसर ऐं आलू न ईअं हिनमहिल टमाटो असां हलायूं था माना 20 रुपया किलो हलायूं था। टमाटो आलू हलायूं था 50 रुपया किलो। बसर 40 रुपया किलो था हलायूं। भिंडी 50 रुपया। भाई साहब मेरा नाम अब्दुल खालिक है। मेरा ताल्लुक़ कोयटे से, कोयटे का पठान हूँ मैं पहले कोई कराची में रेडी चला रहा था सदर में, तो उधर गवर्नमेंट ने सख्ती किया हुआ है, हमको काम करने नहीं दे रहे। फिर हम लोग को मजबूरन भागना पड़ा हैदराबाद में कि भाई उधर अपना रोज़ी करेंगे। इधर आया तो लॉकडाउन लग गया। लॉकडाउन में भी ये है कि भाई हमारा जो है अपने पैसे डूब रहे हैं, हमने कमाई नहीं की है, बस लगे हुए, हिम्मत नहीं आ रहे हैं। अल्लाह आगे बेहतर कर रहे हैं, इस आसरे में बैठे हुए। कराची में कौन सा कारोबार कर रहे थे आप? कराची में यही लंडा फ्रूट वगैरह का रेडी पे काम करते हैं हम लोग सदर के अंदर। जी वहाँ से क्यों भगाया आप लोग? वहाँ पे गवर्नमेंट ये पतारे के ऊपर सख्ती किया हुआ है पूरा कराची में, तो इस वजह से जो है हम लोग को इधर आना पड़ा कि भाई उधर काम करेंगे। इधर तो काम करने गवर्नमेंट नहीं दे रही है, तो इधर आए तो अभी इधर जो है ना बस लगे हुए हैं, अपने काम कर रहे हैं। ये लॉकडाउन की वजह से जो है हमारा काम जैसे चलना चाहिए न चलने की बराबर है। बहरहाल हिम्मत नहीं आ रहा हुआ है, हम लोग अपना टक टुक में लगे हुए हैं। कितने दिन हुए आपको हैदराबाद आए हो? तकरीबन 2 महीना होता है। हैदराबाद में कौन सा कारोबार कर रहे हैं आप? हैदराबाद में अभी ये सब्जी का काम शुरू किया है हमने। जी इसमें कोई मुनाफा प्रॉफिट हो रहा है आपको? मुनाफा प्रॉपर्टी तो नहीं है, बस सिर्फ टाइम पास कर रहे हैं, सिर्फ खाने पीने का उसमें चल रहा है। किराए का मकान लिया हुआ है, क्वार्टर उसके 5000 है, वो पूरा नहीं हो रहा है। माल के पैसे नहीं पूरा हो रहा है। बस ये कि हिम्मत नहीं आ रहा हुआ है, अपना बस काम चला रहे हैं कि भाई आगे अल्लाह बेहतर कर देगा। गवर्नमेंट को मैसेज वो क्या बोलते हैं वो नहीं है, पैगाम मैसेज दे रहे हैं? नहीं है, SMS में जो पैसे देते हैं हाँ, उसका हमने जो है वो मैसेज कराया हुआ है, उसका भी कोई रिजल्ट नहीं है। क्या उसने मैसेज किया, क्या लिखा हुआ है मैसेज में? वो पैसे देने का नहीं है जो दे रहे 12,000 एहसास प्रोग्राम के हवाले से जो हाँ वो देते हैं, वो हमारे को मिला नहीं है। असराय में बैठे हुए। हैदराबाद में किसी ने आपको तंग किया, इंतजामिया ने, पुलिस ने या किसी ने? नहीं, वो अभी तक हमारे साथ ऐसा बात किसी का नहीं आया है। न किसी ने तंग किया है, न किसी ने परेशान किया है। कारोबार में ऊपर नीचे होता है, बस ये हम लोग जो है दिल को थामा हुआ है, बस सब्र किया हुआ है कि भाई आगे अल्लाह बेहतर कर देगा। मजदूरी है नहीं जो होना चाहिए। लोगों का कहना है कि इस रमज़ान में सब्जी का रेट हाई हो गए हैं, क्या सही बात है? नहीं, आई कहाँ से हुए, हम लोग अपने पैसे पूरा नहीं कर, सब्जी ला रहे हैं, ख़राब हो रही, फेंक रहे हैं। कमाई नहीं है, बस खाली जो है पेट पाल रहे हैं हम लोग इस टाइम। वो घर का किराया, मकान के क्वार्टर किराए पे लिया हुआ है, उसका ही किराया पूरा नहीं हो रहा है। जी शुक्रिया। हैदराबाद शहर जो है अब्दुल मुनाफ मेमण मुझो नालो अथई।
मुझे रेशम गली में दुकान है साईं। ऐं करोड़ रुपये दुकान छॾी मां रोड ते ही लॉकडाउन जे करे कपिड़ा कपाया पियो। लखों रुपये माल मुंहिंजी दुकान में बंदि पियो आहे। पोइ ही लॉकडाउन जे करे ही हाल अथई कि माना असीं रोड ते अची विया आहियूं, इज़तदार माण्हू, सफ़ेद पोश माण्हू, अॼु असांजो ही हाल अथई। अलाए ही हुकूमत छा चाहे थी, छा हिनजो सिस्टम आहे। लॉकडाउन हालांकि ही वायरस हींअर पूरी दुनिया में लॉकडाउन खुले पियो। हिते अलाए छा आहे, कहिड़ी लॉकडाउन करे वेठा आहिनि ऐं करोड़ों रुपये अरबों रुपये नुक़सानु थिए पियो। हिन कुझु ख़बर ई कान आहे। हिन करे गवर्नमेंट सां असां हिकिड़ी रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे हिन खां का हिन जो कोई सोल्यूशन कढो, हिन जो को मसइलो हल कढो। रेशम गली में तव्हांजो दुकान है तो उनजा किराया केतिरा आहिनि? किराया हुते तकरीबन साईं 50,000 रुपया किरायो आहे। ठीकु आहे, 4 माण्हू आहिनि असां वटि, हुनजा पैसा आहिनि। दुकान सभु बंदि आहिनि, हुनजा माना नौकिरी जा पैसा ही उहो मथवार ॾियणी आहे। हर शइ असांजे मथे चढ़ियल आहे। हींअर असां रुपयो कोन था ॾियूं, हे त रोड ते अची वेठा आहियूं। घणे महीननि खां दुकान? तक़रीबन 1.5 से 2 महीना थी विया। दुकान जो किरायो किथां था कढो? कुझु न, हींअर मालिकनि खे ॾियूं कोन था। हिते जेका सेल कयो था बसि मिड़ई सम्झी वठो, जेका उहो अॻियां पार्टियुनि जा जेके पैसा आहिनि उनखे थोरो थोरो ॾियूं था, कुझु घर जो गुज़ारो हलायूं पिया। केतिरे ॾींहंनि खां वठी रोड ते कारोबार? मुंहिंजो तक़रीबन 5-7 ॾींहं थिया आहिनि। हिते कुझु सेल थी विया घर जो ख़र्च निकिरी थो? बसि मिड़ई गुज़ारो थिए पियो, हू ॻाल्हि कान आहे जेके हुन में रोड ते तव्हांखे सही लॻे थो, सुठो लॻे थो? तव्हां हिन रोड ते आयो नहीं, असां एसी वारी दुकान में वेठा हुआसीं, उस में मरूं पिया, असांखे सुठो लॻंदो। पोइ मजबूरी अची करंदी आहे न सॼो कमु, मजबूरी जे करे असीं हितां अची बीठा आहियूं। हाल सॼी हालांकि रोज़ो आहे मुंहिंजो, रोज़े में बि मां हिते बीठो आहियां। मां रोज़ु ईंदो आहियां, अलहमदुलिल्लाह मुंहिंजा रोज़ा हूंदा आहिनि। पोइ उस में मरूं पिया, एसी लॻल आहे असांजी दुकान में, एसी छॾी हितां बीठा आहियूं गर्मी में। रमज़ान जो सीज़न आहे तव्हांजो, सॼी माना 12 महीननि में सीज़न इहो आहे, हिन में बंदि आहे त उनखे तव्हां कीअं था ॾिसो? बसि ख़तमु थी वियो, तबाह थी वियो सभु। हीअ सम्झी वठो असांजो सभु 3 महीने पहिरीं खां, रमज़ान त 3 महीने पहिरीं खां त ख़रीदारी कंदा आहियूं। 50-60 लख रुपए जी कपिड़ो वठी पंहिंजो स्टॉक कंदा आहियूं। ॿ पैसा हुन में कमाईंदा आहियूं, उहो सभु थी विया, उहो सभु बंदि पियो आहे। घणी जी ख़रीदारी कंदव? केतिरो मुनाफ़ो तव्हांखे थिए थो? मुनाफ़े जो में रेशियो अहिड़ो आहे साईं, केॾी महिल वधीक आहे, केॾी महिल घटि आहे। ॻाल्हि सम्झा न, जेके शरीयती हिसाब आहे हू हिसाब त पाकिस्तान में रहियो कोन आहे, सॼो निज़ाम सूद ते हले पियो। ऐं असीं ख़ैर सूद वारा कमु त कोन था कयूं, असां त कहिड़ो वापारु कयूं पिया। पर हिन में छा आहे, मालिक खे कोठनि वारनि खे ॿुधाए जेके मिलनि हलाईंदा आहियूं। केतिरे रेट जा कपिड़ा आहिनि? रेंज तव्हांजी हिते छा खणी आहे? रेंज मां हिते खणी आहियां साईं, तक़रीबन सम्झो 800 से वठी 1500 तक जो वॻो आहे मूं वटि। हिन सां वधीक कोन आहे, तव्हां बसि नॉर्मल आहे। हाणे हीअ शइ जेका आहे न, असां हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिते असां 800 में खपायूं पिया, हीअ शइ असां दुकान ते 1500 में खपाईंदा। हाणे तव्हां हिसाबु लॻायो, असांजो छा प्रॉफिट किथे वियो, असांजो ख़तमु थी वियो। हिन खां वधीक को महांगो कपिड़ो वठणु चाहे त कीअं न थो? पोइ असां हिनखे ऑनलाइन सिस्टम कंदा आहियूं। हा, हुन सां नंबर वठंदा आहियूं, पोइ हुनखे ॾींदा आहियूं। जेकॾहिं तव्हां हुकूमत खे छा मुतालबो था कयो, दुकान खोलणु खपंदी आहे? हिन कोरोना में तव्हां अञा वधीक चवंदव? पहिरीं त हुकूमत ई सही ॿुधाए की कोरोना आहे, इहा रुगो माना कान ई हले पई दुनिया में। लॉकडाउन जिते अमेरिका जहिड़े में, इटलीअ में जेके वॾो माना मसइलो थियो, उतां उहो शी लॉकडाउन खुले पियो। अमेरिका कुझु पंहिंजे रियासतूं खोली वेठो आहे, त हिते छा आहे? हिते त हज़ारनि जी तादाद जो मसइलो आहे। ही कवर करनि, हिनखे को अहिड़ो सिस्टम ठाहिनि, हुनखे बि कवर करनि, हिनखे बि कवर करनि। अॼु इहो बि ऐलान थियो आहे त इटली में लॉकडाउन ख़तमु में नरमी कयो वेंदो ऐं ईरान में मस्जिदूं खोलण जो बि ऐलान थियो आहे। पाकिस्तान में अहिड़ो को बि ऐलान कयो? हीअ त चवां थो न, अलाही कहिड़ो चकर आहे गवर्नमेंट जो, अलाए छा मसइलो आहे, छा आहे ही सम्झ में कोन थी अचे। कुझु सूबे जा मसइला अलॻि हलनि पिया, वफ़ाक़ जी सूबा ॿुधनि कोन था। अरे ही हुकूमत आई, हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हांजे साम्हूं आहे, अहिड़ो हाल थिए पियो। पर असां किथे वापारी, असांखे वापारु करिणो आहे, कहिड़ी बि हुकूमत चए छा कयूं?
सुबुह खां वठी शाम ताईं तव्हां हिन टे स्टॉप ते चूज़ कयो आहे या किथे ॿिए हंधि वञो था? न मां हिते ईंदो आहियां, मां ईंदो आहियां ज़ोर नमाज़ खां पोइ पती त पोइ हींअर 5 साढा 5 लॻे अची वेंदा, यूं भॼंदासीं वरी जा। ठीकु आहे, तव्हां हुकूमत जो मैसेज पैगाम ॾियणु चाहियो था? मैसेज मुंहिंजो इहो आहे की अलाह खे यादि कयो, ॿिए सभु खां भुली वञो, हा न, अलाह जा याद सजदो कयो, अलाह पाण रस्तो ॾेखारींदो सचे दिलि सां। बाक़ी त हुकूमत खे सभु ख़बर आहे। जी बिल्कुलु, असां हैदराबाद जे अवाम सां महांगाई ऐं रमज़ान जे महीने सां फ्रूट वग़ैरह ऐं सब्जियुनि ते महांगाई कई वई आहे, इन हवाले सां हैदराबाद जे अवाम सां असां ॻाल्हि ॿोल कयोसीं। हैदराबाद जे अवाम जो इहो चवणु आहे त जेके हिते रेट लिस्ट ठाहिया विया आहिनि, रेट लिस्ट मुताबिक़ खीर आहे, जीअं वॾो गोश्त आहे, ऐं उन खां अलावा गोश्त आहे, मुर्गी आहे, इन्हनि जे रेटनि ते सही तरह अमल कोन पियो कयो वञे। इन खां अलावा जेके सब्ज़ी फ्रूट वग़ैरह आहिनि, इन्हनि ते अञा बि सस्ताई कई वञे, छो जो हिकिड़े साइड त लॉकडाउन आहे, ॿिए साइड वरी असांजा पगार वग़ैरह रुकियल आहिनि ऐं ग़रीब अवाम जो कारोबार रुकियल आहे। त इन करे अवाम जो इहो ई अपील आहे ख़ासि त असांजे मतिलबु फ्रूट वग़ैरह सब्ज़ी वग़ैरह जे रेट ते घटिताई कयो वञे। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद जी। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.